आबिद अब्बास जोखियो दसाणी छने का समाजी वर्कर। साईं मुझे मौक़ो भी है त MCH जो सेंटर है दसाणी छनू यो तकरीबन 15/8/1984 में बनो जैसी तकतीब लगल है। यो दसाणू छनू सोशल वेलफेयर जे तावन सा यूनियन कौंसिल दसाणू छनू हाजी अली वेस्ट चेयरमैन उन टाइम जो उन साकार सां बनो। ही सेंटर हलंदो रहो जेको हिन वक्त तव्हां जेकी नई पोजीशन ॾिसो पिया हिन वक्त बि ही पंहिंजे हुन ते बलबूते ते सही हो ऐं हिन में का ख़राबी न हुई। इन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लेंथ माना हाइट थोरो घटि हुजण जी वजह सां हिन जी छित टोड़ी वई ऐं छित टोड़ण जी वजह सां हिन अंदरि तव्हां ॾिठा हूंदा तव्हांखे मां निशान थी करे त हुन अंदरि ॾार पई आहे। हाणे ही हिकु मुर्दा हाथी में जान विझण त हिन जी मथां जेकी छित पोए पई हेठि उन जो बुनियादु ख़तमु थी वियो आहे। अगरि हे चाहिनि हा PPHI वारा या सिंध गवर्नमेंट वारा त हिन वटि सर्व ज़मीन मौजूदु पई हुई। इहा बिल्डिंग नई बणिजी सघे थी। हिन अंदरि मुख़्तलिफ़ हिननि जे कम लाइ करे इहा बिल्डिंग हुई ज़ेर कम लाइ हुई उनखे टोड़ियो वियो, उन जी छित टोड़ी वई, उन जूं दीवारूं जेके ख़तमु कयूं वियूं। हिन वक़्तु जेको हिन ते कमु हले पियो उन जो तव्हांखे ॾेखारियां ही कंहिं मथां बि सुभाणे हादसो थी सघे थो छाजे करे उन जो बुनियादु त ख़तमु थी चुको आहे। ऐं हिन जो जेको ठेकेदार हबीब बलोच ऐं इहो PPHI जी तरफ़ां आहे त असांखे बहरहाल इन चीज़ ते एतिराज़ छाजे करे त इहा नाकारा थी चुकी आहे। छा सिर्फ़ु छित बणिजंदी ऐं बाक़ी हैज़िटस इहो हैज़िटस जे इन वजह सां त नहीं त हाणे बुनियाद जो को मसइलो न आहे। इहो त हिकु वॾो हादसे जो ॾेख ॾींदो ऐं हादसो पेश कंहिं टाइम अची सघे थो। हिन लाइ करे मुंहिंजी PPHI सिंध गवर्नमेंट सां हिननि सां हथ ॿधी मुदवाना अर्ज़ त महिरबानी करे हिन ते नज़रसानी कई वञे ऐं हिन जी अगरि अव्हां ते ज़मीन न आहे त ज़मीन पई आहे ऑलरेडी। अगरि ज़मीन न आहे त अगरि हिन बनायो था त हिन सॼे हेठां खां मथे ताईं इन जो पूरो कंस्ट्रक्शन जो कमु कयो वञे। छाजे करे हीअ त जेको कमु आहे उहो कंहिं कम जो न आहे। कमु इहो नुक़सानदेह आहे ऐं इहो कमु तमामु हद ताईं अॻियां हली नुक़सानु ॾींदो। अवां इन ते असांजो एतिराज़ इहो असां एतिराज़ पेश कयूं था सिंध गवर्नमेंट खे बि कयूं था ऐं PPHI वारनि खे बि कयूं था त हीअ असांजे ॻोठाणे असांजो मौक़िफ़ आहे असांजी एतिराज़।